नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मिलान खां ख़बर ॾींदा हलूं त इटली में हिकु ॾींहुं दौरान कोरोना वायरस सबबि 627 माण्हुनि जी फौत थियण जा इतला आहिनि, जंहिंखां पोइ वायरस सबबि फौत थी वेंदड़नि जो गॾियल अंगु 4032 थी वियो आहे। यूरोप में वायरस सबबि थींदड़ फौतगियुनि में 5000 खां मथे थी वियो आहिनि, जॾहिं त जर्मनी स्पेन में वबा जे पखिड़िजण में तेज़ी सां इज़ाफ़ो थी रहियो। मुल्क जे स्विस प्रोटेक्शन एजेंसी जो चवणु आहे त इटली में कोरोना जे मुतासिरनि जो अंगु 4.6% इज़ाफ़ो थी वियो। इन वायरस जे मरीज़ जो गॾियल अंगु 47021 थी वियो। इटली में गुज़िरियल महीने खां वायरस जे पखिड़िजण में मुसलसल वाध थी रही है। कोरोना वायरस जी तेज़ी सां पखिड़िजण सां इटली में पहिरीं आवाम जी चुरपुर महदूद करण जे लाइ लॉकडाउन कयो वियो आहे। हर जुमे ते सिहत वारे वज़ारत सॼे मुल्क जे पार्कनि खे बंदि करण जो ऐलान करे छॾियो। जुमे ते यूरोप जे सभिनी खां वधीक मुतासिर थींदड़ मुल्क स्पेन में कोरोना वायरस सबबि थींदड़ फौतगियूं 1000 खां मथे थी वियूं आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।